सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ए ख़त्म रसूल मौलाए कुल ए ख़त्म रसूल मौलाए कुल हाजिर जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जहड़ा भी आयूं सरकार अवां जायूं सरदार अवां जायूं हिन दर्द जे मारन जा दरमान अवी आयो साहिब त सखावत जा सुल्तान अवी आयो हिन दर्द जे मारन जा दरमान अवी आयो साहिब त सखावत जा सुल्तान अवी आयो इकराम अवी आयो एहसान अवी आयो इकराम अवी आयो एहसान अवी आयो ही अखड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल ही अखड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल हाज़िर जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जहड़ा भी आयूं सरकार अवां जायूं सरदार अवां जायूं उम्मीद शफाअत जी आसिन खे वॾी आहे कयो नज़र इनायत का दुखड़ाई छॾियो लाहे उम्मीद शफाअत जी आसिन खे वॾी आहे कयो नज़र इनायत का दुखड़ाई छॾियो लाहे हिन दर खां सिवा साईं दरवाज़ो ॿियो नाहे हिन दर खां सिवा आका दरवाज़ो ॿियो नाहे छुटूं कीन असुल कयो पंहिंजो फज़ुल छुटूं कीन असुल
कयो पंहिंजो फज़ल हाज़िर जो बीठा आहियूं जो कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार अव्हां जा आहियूं सरदार अव्हां जा आहियूं हसनैन जे सदके में बातिन जी बहारी थिए दीदार थिए आका का कल्ब करारी थिए हसनैन जे सदके में बातिल जी बहारी थिए दीदार थिए आका का कल्ब करारी थिए कुल वहमन खां आजो इमदाद लिगारी थिए कुल वहमन खां आजो इमदाद लिगारी थिए नूर अज़ल आला अफ़ज़ल ऐ नूर अज़ल आला अफ़ज़ल हाज़िर जो बीठा आहियूं जो कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार